नाजरीन अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे सामारो शाख का खबर ॾिनाऊं। सामारो शाख में वापडा सब डिवीज़न सिंधड़ी में ईंदड़ सब्जल स्टाफ लालखान शाख ऐं महमूदाबाद वटि बिजली जा पोल ऐं 11,000 वोल्टेज जूं तारूं कमज़ोर थियण करे ज़मीन जे वेझो पयल आहिनि। सामारो शाख वेझो ॻोठ हाकिम मरी वटि 68 वोल्टेज जी लाइन जो पोल कमज़ोर थियण बाद नुक़सान जो ख़दशो वधी वियो। लालखान शाख वटि हाजी हमीद स्टाफ ऐं महमूदाबाद जे 11 वोल्टेज जूं तारूं ज़मीन ते बिल्कुलु वेझो थी वियूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ पेश आहे समील अशर जी ही रिपोर्ट। नाज़रीन असां मौजूद आहियूं लालखान शाख वेझो, जिते वापडा जी नाअहली सुस्ती ऐं गफ़लत जे करे ही 11,000 वोल्टेज जूं तारूं जेके आहिनि उहे सफ़ा ज़मीन सां मिलियल आहिनि। थोरे ई फ़र्क़ ते ही तारूं मौजूदु आहिनि ऐं हिते जे रहवासियुनि ऐं मौजूदीन बार बार वापडा अमलदारनि खे वापडा एडमिनिस्ट्रेशन खे शिकायतूं कयूं आहिनि त ही तारूं जेके आहिनि ज़मीन खां मथे कयूं वञनि। हिते ही ओवरलोड थियल गाॾियूं मटिनि थियूं जेके तारुनि जे हेठां गुज़रनि थियूं ऐं शदीद नुक़सान जो ख़तरो हूंदो आहे। तंहिंखां अलावा हिकु ॿियो वॾो मसइलो आहे, इन तारुनि जे हेठां ॻोठ बि आहिनि जेके काफ़ी वक़्तु पहिरियां सड़िया बि आहिनि बिजली जे चिंगुनि जे करे, बाहि जे करे, ऐं वापडा वारा अञा ताईं इन हवाले सां कुझु बि न करे सघिया आहिनि। हिते असां सां हिते जा मौजूदीन पीपल्स पार्टी जा अॻुवान हाजी सावण मरी, हाजी रसूल बख्श मरी ऐं ॿिया मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त हू इन मसइले ते छा था चवनि। अॼु असां इन पंहिंजे लाइट जे मामले ते ॻाल्हायूं था जी। 11,000 जी लाइन आहे फीडर कंडियारी खां लालखान शाख तरफ़ अची रही आहे। सो हिन जो थंभा जेके आहिनि त टुटी अची 30 फुटनि खां 10 फुट ते बीठा आहिनि। सो हाणे हिन जे हेठां ना असीं ॿनियूं पंहिंजूं खेड़े सघूं था, असांजा ॻोठ आहिनि उनखे बि ख़दशो आहे ऐं ट्रैक्टर जेको आहे तो असांजे ज़मीननि में नथो हली सघे। असां वापडा खां पंहिंजे हुकुमराननि खां आला इख्तियारनि खां सभिनी खां इहो ई मुतालबो कयूं था त खुदारा हिन जी मरामत कराई वञे, हिन खे पोल नवां ॾिना वञनि, हिन खे तारूं नयूं ॾेई त ॻोठाणनि जी जेका बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। असांजी ही जेका लाइन आहे कंडियारी खां अची रही आहे ऐं लाल खान जी तरफ़, ऐं इहा लाइन बिल्कुलु ज़िबो हाल आहे ऐं इन जा जेके थंभा आहिनि थोड़ियुनि जे ज़रिए ॿियारियल आहिनि। ऐं जेका 11,000 जी लाइन आहे उहा तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु ज़मीन जे क़रीब आहे, कुझु ई मुफ़ासिले ते मथे आहे थोरी। ऐं हिते जूं ज़मीनूं जेके आहिनि उहे जेके माण्हू आबाद करण खां लाराए रहिया आहिनि, छो त उहे वाइरूं बिल्कुलु हेठि आहिनि ऐं घणो ख़दशो आहे उन्हनि खे। ऐं पोइ ते तव्हां ज़मीनूं ॾिसी सघो था वीरान आहिनि, इन जे करे जो ही इन्हनि जो थंभनि जूं वाइरूं जेके आहिनि बिल्कुलु हेठि ज़मीन जे क़रीब आहिनि। ऐं असांजो मुतालबो इहो ई आहे त ही भुटे जी दौर जी पुराणी लाइन, ये 50 साल 55 साल थी विया आहिनि इनखे तक़रीबन। इहो ज़िबो हाल आहे, इन्हनि जी दोबारा मरमत कराई वञे, ही दोबारा कमु कराए, ही असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। बिल्कुलु असीं मीडिया वारनि जा वञा थोरा हिते आहियूं जेको आया असांजो हाल अहवाल वरितो अथव, न की ॿियो केरु को बि कोन थो अचे। ही तारूं तव्हां ॾिसो सॼियूं ज़मीन ते पियूं आहिनि। हिते ग़रीब माण्हू, असां कारोबारी माण्हू सां ज़ुल्म लॻो पियो आहे। हिते का बि कोन्हे सहूलियत, ऐं बरसातियुनि में तारूं किरनि थियूं त बि असीं पाण उथारींदा आहियूं। ॿियो हिते वापडा वारा केरु बि कोन था अचनि, जांच पड़ताल का बि कोन्हे, ऐं ज़ुल्म लॻो पियो आहे। हिते 2-2 चकर घरनि खे बाहि बि लॻी आहे, ग़रीबनि जा घर बि सड़िया आहिनि, उन्हनि जी बि कंहिं बि मदद का बि कोन कई आहे। तव्हां ही ॻोठाणनि ऐं मौजूदीन जा वीचार ॿुधा। इन हवाले सां हिननि जो मुतालबो इहो आहे त वापडा एडमिनिस्ट्रेशन एक्शन सां गॾु SDO सिंधड़ी इन मामले जो फिलफोर नोटिस वठी ही जेके तारूं ज़मीन सां मिलियल आहिनि हीअ सिधियूं कराइनि। हीअ लाइन जेको आहे जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जे दौर खां मंज़ूर जेका लॻल हुई, हाणे बराए महिरबानी हिन खे ताज़ो करे नओं मंज़ूरु कयो वञे त हीअ सिधो थिए ऐं हिते जो जेको जानी माली नुक़सानु थिए थो उन खां हीअ बची सघनि। हीअ आबादगार बि आहिनि, उन खां अलावा हिते ही ज़मीनूं खेड़जनि थियूं, ट्रैक्टर हलनि था, हीअ तारूं जेके आहिनि सफ़ा ज़मीन सां लॻनि। बराए महिरबानी हिन जो इहो मुतालबो आहे त हिन खे सिधो कयो वञे। वॾी महिरबानी समीला तफ़सीलात खां आगाही ॾियण जे लाइ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।